गुलजार जन्नत है। ये तो टंडरे पहाड़ में आवाज न थो पहुंचे, मां तो शेर कोट हबीब कोट तई पहुंचाने थो घुरा। यही मस्जिद यही मदरसा यही गुलजार जन्नत है। चले आओ मुसलमानों यही दरबार मोहम्मद है। खबर दे दो मरीजाने गुनाह को फैज़े पैगंबर की, बिला कीमत दवा मिलती है आए जिसका जी चाहे। ये तो अरे माली न दे गाली बिगाड़ा हमने तेरा क्या, ये चमन तो है सैर करने का, न घर मेरा न घर तेरा। न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से, तसल्ली दिल को होती है खुदा को याद करने से। चेतो अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, गले में डाल लो तोक मोहम्मद की गुलामी का। चेतो जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है, समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है। अज 10 फरवरी 2022 इन मदरसे जामिया उस्मानिया के अंदर गोट टंडरो बहार जिले शिकारपुर में पंहिंजे मोहसिन प्यारे भा हजरत मौलाना अब्दुल रकीब साहब की दावत ते अल्लाह ताला हाजिरी जो मौको भी नसीब फरमायो ऐं खुशी भी थी। मां समझा थो इन मदरसे जे इन सालियाने जलसे में पहिरियों मरतबो अल्लाह ताला मुखे अचण जी तौफीक ॾिनी। बिरादर मोहसिन हजरत मौलाना अब्दुल हई मरहूम रहमतुल्लाह अलैहि मुझो भाइरन जोड़ो भाव हो। तमाम दोस्तन के भी खबर है जेकने 8 ॾींहनि जे अंदर मां हित न अचां तो हू नाराज थी वञे न त पाण ईंदो हो। पर उहाई नजर रखंदे असांजे मोहसिन ये समझो मुझो भाइटियो आ अब्दुल रकीब जॾहिं ॾिसंदो हा त मूंखे हे पी यादि ईंदो आहे त चेहरो भी अबे वांगुर, ॻाल्हाइण भी अबे वांगुर, अखलाक भी अबे वांगुर। ऐं हिन मां मूंखे सिकूं लहदियूं आहिनि। पोइ हिन भी इएं ई असांखे यादि कयो। मां दुआ थो कयां त क़यामत ताईं हमेशा असांजी ये मोहब्बतूं बरकरार रहन। आमीन त चओ। अजीजो तई मुख्तसर होजण जे करे आलिम सगोरा वरी मेहनत केडी जो परवेज अहमद पल के खैरपुर मां घुरायो थई जो ही तहां जो वाइल अज हित न बल्कि पूरी दुनिया में हलंदो। परवेज अहमद पल जे नाले सां ता आईडी सर्च कयो। हिन जवान जी वडी मेहनत आ जो दुबई खां दोस्त फोनू कंदा आहिनि से परवेज पल जी आईडी में तहां जो वाइल बुधो आ। इंशाअल्लाह है अजो को जलसो भी हे अमेरिका में भी हलंदो। अब हले या न हले, जेके चवन हले उहे हथ मथे खणन। मां दुआ थो कयां अल्लाह मदीने वारे साईं सां सच्ची मोहब्बत नसीब करे। आमीन त चओ। हे मेराज मुस्तफा जो महीनो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मेराज हिन महीने में थियो। मेराज सभी नबियन के थियो आ पर धरती ते पर मिठे मोहम्मद मीर के रब अर्शम ते घुरायो। ओडे हजरत मूसा कलीम एलाज तो बीठो करेस, मिनथो तो करेस रब्बे अरनी। सुभान अल्लाह। डरिया अब्दुल रकीब जो चाचो हजरत मौलाना कारी मोहम्मद तैयब साहब वो भी बैठो आ। ये न समझे तो हाणी ढरा थी वरी वडो कारी अब्दुल हफीज मेखो वरी कराची को आयो आ। सही अज आया हो या वाह वाह। इहा मोहब्बत इहा प्यारा जो सबनी के गड कई पंजन के घुराई त अब्बे जा केड़ा मोहसिन हा, दादे जा केड़ा मोहसिन हा। कुछ सुञाण जी भी कोशिश कजे। सुञाण वारी रब कहीं के अख दींदो। बहरहाल मेरा जे मुस्तफा जो उन्वान से ॻाल्हायां थो मिलथो थो करे मूसा कलीम। मौला मूंखे पंहिंजो दीदार कराए तुंहिंजे इश्क में मुझो हाउ थो फाटे। रब तो चवे सलन तरानी कलीम ॾिसी न सघंदे जे ॾिसंदुमि से ॾिसंदे मरी वेंदे जे मरा त मरा पर दीदार कयां। मूसा कलीम मिनथो थो करे पर बिना घुर जे मिठे मोहम्मद मीर के मथे थो घुराए। सुभान अल्लाह। नथी निकरे
नारे तकबीर, शान मुस्तफा, अज़मत मुस्तफा, शान सहाबा, जमीयत उलमा इस्लाम, नारे मिठे मोहम्मद अमीर के अरशन ते चओ न सुभान अल्लाह। मूसा कलीम चो रब मुखे ज़ियारत कराए। रब चुस ॾिसंदे चई हाँ साईं ॾिसंदम। केॾी न मोहब्बत हुयसि रब सां कलाम कंदो हो पर ज़ियारत करे न सघियो हो। हिकिड़ो माण्हू कंहिंसां टेलीफोन ते ॻाल्हाई, दिल घुरंदी हिन जे आवाज़ में लुत्फा कॾहिं न कॾहिं ॾिसां। आए कि न हाणे तो माशाअल्लाह मोबाइलूं बेड़ियों जो आमो सामो ॾिसूं, समझो था न। बहरहाल मिंठू करे 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 रब के चई भला मांखे ज़ियारत कर। रब चयोसि अचो, नथो मुणे त तूर ते ज़ियारत थो कराए। अचो तूर सीना जबल ते मथे पे चढ़े, हीअं मथे चढ़न लॻो। हुकुम थे मूसा काॾे तुझी ज़ियारत लाइ तूं त चयो अचो ॾेखारियां पाण ज़ियारत कराए। फरमे फखला नाले जुती लाए पो मथे चढ़वा रब पाक के ॾिसण थो अचे। पर होॾे हबीब किबरिया चओ न सुभान अल्लाह। मौजू तमाम लंबो मुख्तसर शॉर्टकट कंदो हलंदुम छो त आलिम अल्हम्दुलिल्लाह एतिरा आहिनि जो एतिरी तहां जमात ई न। मदीने जे मीर मिठे मोहम्मद करीम तो फरमाए जॾहिं मेराज वारी रात मां अर्श ते मथे पे वञा, मुखे दिल में ख्याल थियो अल्लाह सी मूसा कलीम खो तूर ते जुती लाराई। मां त अर्शन ते वञा तो जुती त लाया। फरमाए मां जुती लाठी कोन अञा इरादो कयुमि छो त दिलनि जे राज़नि खे केरु ॼाणींदो आहे। असांजो अकीदो ईमान थई जो बंदन जो अकीदो थो ॿुधाया जेको हुजूर संगी जुती मुबारक के थो जुतरी चवे भी ईमान खत्म। असां ते वरी लेबल हणंदा आहिनि चई वहा भी हुजूर खे न मञींदा आहिनि। जेको हुजूर खे न मञे उन ते लख लानत हुजनि। असां पाक मोहम्मद मीर जा दीवाना। मूसा कलीम इलाज कंदो रहियो पर बिना घुर जे पंहिंजे हबीब खे ॻाल्हायो कोन था। छो थधि लगी वई थो। पाक नबी इमामुल अंबिया ता फरमान अञा जुती मुबारक लाथम कोन दिल में इरादो कम छो त इन्नहु अलीमुम बिज़ातिस सुदूर। रब साईं फरमाए तो बाना तव्हां जे सीनन जे राज़न के दिलनि जे राज़न के मां अल्लाह ही ॼाणींदो आहियां। इरादो मस कम त हुकुम थियो जिब्रील खे जिब्रील जी रब्बे जलील चे मुझे दिलबर मोहम्मद अरबी के तो जुती न लाहे ए कलीम ना है ए हबीबुल्लाह है जंजे सदके कायनात पैदा के तुम मुझे हबीब के तो जुती सुदो मुझे अर्श थे मुझे पैगंबर जी कदमन वारी मिट्टी मुझे अर्श के लगे तो मुझे अर्श भी शान वारो पड़जे। तरीके अल्लाह वारे चो कुर्बे मूसा और है कुर्बे मोहम्मद और है दूर सीना और है अर्शे मुअल्ला और है ये तो इस गुल की क्या मुशाबहत इस रुखे रंग लाल से इसकी बहार और है उसकी बहार और है खुद जाना और है बुलाना और है। पाण वञण में दावत में फर्क थींदो आ। मूसा कलीम इलाज तो करे पर हबीब किबरिया के दावत थी मिले रहमत दो आलम के दावत थी मिले। हुजूर तो फरमाए जड़ी साल में मां मोहम्मद करीम के मेराज थियो तो टंडरे बहार जा मुसलमानों मदीने के मीर जा दीवानो फरमाए उन साल मुखे दुख भी डाढा मिलिया। एक तो हुजूर सही फरमाए त मुजी प्यारी घरवारी अम्मा खदीजतुल कुबरा जेका दुख ने सुखन जी साथियाड़ी हुआ भी दुनिया में हली वई। ये वरी उन्हनि खां पुछो जिन वीचारनि जा कुराड़प में जोड़ टुटी विया। समझो था न मदीने जे मीर के केॾो न दुख होंदो ऐं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उहा पाक नबीअ जी दुखनि जी साथियाणी दुनिया में वई त हुजूर सदमन में हा। बे नंबर ते जॾहिं दीन जी दावत खड़ी तबलीग ला मुझो महबूब नबी मुझो दिलबर नबी जॾहिं ताइफ जे शहर में पहुतो टंडरे बार जे मदरसे में अचण वारो कुछ न कुछ नसीहत हासिल करे वनो बुजुर्गन जा आलमन जा मुकर्ररन जा वाइज बुधव। हर गुल जी पंजी खुशबू कंजी गुलाब जी खुशबू पंजी चंबेली जी पंजी राबेली जी पंजी पढ़ण वारो कुरान त सागो पर पढ़ण जो अंदाज हर कंजो पंजो पंजो।
मौलाना मोहम्मद तैयब साहब सागी मेराज बयान करे, मौलाना अब्दुल रकीब साहब करे सागो ही मेराज, बियो मौलवी अचे सागो, पर हर कंहिंजो अंदाज पंहिंजो गाल सागी। चओ न सुभान। मदीने जे मीर मिठे मोहम्मद मीर जा परवानो, पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मोहब्बत रखण वारो, इन करे मां चोलो ही लाए छडियो मां, पो भी अञा है माखे मुंह नथो ॾेई सके। बहरहाल तवज्जो क्यों, मदीने जे मीर मिठे मोहम्मद करीम जो मेराज थो बयान कया। चओ न सुभान अल्लाह। उन सोहणे हबीब जी वाखाण थो बयान कया। जडे पाक मोहम्मद दुखन में सदमन में घरवारी वई ताइफ जे बदमाशन तकलीफ दिनी, हुजूर जा सदमा दुख रब ॾिसी फरमाए तो जिब्रील मुझे हबीब के अज मथे वठी आ, ज़मीनन जा जन्नत जा जहन्नम जा सैर कराए, बैतुल मुक़द्दस में 1.25 लाख नबियन सा मिलाए, मुझे सोहणे के मथे वठी आ जे मुझे नबी जा दुख हल्का थी वञनि। तुझे दोस्त के दुख पहुचंदो वठी वेंदे शिकारपुर ते दीवान जो प्यालो खारायांस साईं, वठी वेंदेस कराची यार मलहोड़ो घुमायास, क्यामाड़ी घुमायास, क्लिफ्टन घुमायास। अल्लाह से जडे पंहिंजे महबूब के दुखन में ॾिठो फरमाए जिब्रील जल्दी कर मुझे साईं के वठी आ। जिब्रील अमीन जो आयो तो हुजूर से जे कदमन में अची वेठो। चओ न सुभान अल्लाह। नबी से निंद्र में बीबी उम्म हानी जे घर में सुतल हा, अर्ज करे तो अल्लाह तुझो नबी निंद्र में आ कियो थारियांस। अज हे भी मौली साहब सफ़ा खत्म वेठा आहिनि, इन्हनि जा भी सेल सड़ियल अथई, मुंहिंजा भी सेल सड़ी विया, पर तव्हांजा मुख चटे। हाँ बस मौलाना ऐलान करे छॾियो, मुंहिंजे वाइज खां पोइ तव्हांजी बैटरी चार्ज माना गाड़ी में पेट्रोल पवंदो। हाणे कुझु न कुझु जेको सुबुह वारो विझी आया उहो आवाज़ त ॾियो न। मदीने जे मीर जे आशिकनि जा चप चुरन बाकिन ते मयार काने। नारे तकबीर, शाने मुस्तफा, किरदारे मुस्तफा, गुफ्तारे मुस्तफा, नारे तकबीर। जिब्रील मथों भी करे अर्ज करे तो अल्लाह क्यों थारियांस नालो वठी चवांस या मुहम्मद जागंदो फरमाई नालो न वठ जाइस। मां अल्लाह ही पंहिंजे नबी के नालो वठी काथों भी सॾ न कयो आहे। आलिम स्टेट ते वेठा आहिनि, पुछो पूरे कुरान जो मुतालो कर अलहमद खां वठी वन्नास ताईं 30 सिपारनि में काथे भी या मुहम्मद करे न सॾियईं। सही मौलाना मोहम्मद तैयब साहब तव्हां ॿुधायो सॼो अथई साईं, ॿियनि नबियनि जा नाला थो वठे। काथे फरमाया आदम, काथे फरमाया ज़करिया, काथे फरमाया नूह, काथे फरमाया ईसा, या मूसा, या ज़करिया, ॿियनि नबियनि जा नाला। पर जॾहिं दिलबर जो नालो थो अचे त लक़बन सां थो सॾेसि। काथे फरमाया अय्युहल मुदस्सिर, काथे सॾींदे फरमाया अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल कुमिल लैला इल्ला कलीलन निस्फहु अविल कुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरआन तरतीला। काथे के कैफियत में ॾिठी छॾे ॾिसी छॾे सही त चई छॾेसि यासीन। जिब्रील चोसे पो कीअं उथारियां? जे हाणे ही कर मुझे पाक मोहम्मद अरबी जे कदमन जी भरसा पेरन जी भरसा गोडा भनी अदब सा अतया जी सूरत में वेही मुझे सोहणे नबी जे पेरन जे तिरन के चुमियूं दे, छा त दुनिया जे जाहिलन के पतो पवे तुझी गुलामी जो भी हक अदा थी वने। नूरन जो सरदार दुनिया के पतो पवे तो जिब्रील भी मिठे मोहम्मद जे कदमन में आ। नबी से जे पेरन के जिब्रील चुमे तो चओ न सुभान अल्लाह। चुमंदे 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 मिठे मोहम्मद करीम के जाग थी वई। संजन फरमाए जिब्रील छा थो करे? अर्ज करे तो सोना सुबह निंड कयो, खुदा जो कसम जिंदगी में एडो मुखे मजो ना आयो आ जेको तो पाक मोहम्मद जे कदमन जे चुमण में मुखे सुकून आयो आ। इते कई आशिक कई दीवाने ही चोदण जिब्रील ही पे चए चुम चुम के तलियां साइनू जगाया, चुम चुम के तलियां साइनू जगाया, जिब्रील रब दा पैगाम लाया,
जिब्रील रब दा पैगाम लाया हिन पैर तले अफलाक सारे अरशात नूरी अर्जा गुजारे चुम चुम के तलियां साइनू जगाया जिब्रील रब दा पैगाम लाया। साईं जाग्या फरमाए जिब्रील किए आयो आ के सोना अज सुमन की रात ना है अज रब सा मिलायन की रात आ। चो न सुभान अल्लाह। सजो सफर जो नक्शो रखियई हितों को हिते हितों को हिते हितों को हिते हलणो आ। नबी से फरमाए जिब्रील हे तो सफर महीनन जो आ एडो वडो सफर अग में मुखे इतला करे। हाँ कारी अब्दुल हफीज मेखो साहब अग में हिनके इतला होता त कराची मो तैयारी वठी रात जो निकतो सड़ी रात सफर करे सुबह जो सड़ी रात गाड़ी भी हई मंजिल ऐ 8 डी अग में दिमाग में सवार है सफर तो मुखे गोठ वणो आ तैयारी अग में। नबी से फरमाए जिब्रील महीनन जो सफर आ अग में इतला करे। हाँ मां तैयारी कया फरमाए सोना सफर महीनन जो आ पर एक ही रात में सजो मुल्क मक्को मदीनो सजो मुल्क है यसरब है तूर सीना हर जायो घुमाए बैतुल मुकद्दस में 1.25 लाख नबियन सा मिलाए जन्नत जहन्नम जो सैर कराए रब सा मुलाकातू करे वापस मोटी बिस्तरे ते निंद्र भी तहां कदा। साईं फरमाए जिब्रील एडो वडो सफर वरी मोटी निंद्र भी कंदम केड़ी सवारी थी। मां जो तवा के चवा वाइज का पो ता के माए तो ज़ोहर नमाज पढ़ी सिधो वठी विंदम कराची कराची का वरी सिधो मक्के मदीने ट्रेपारी नमाज हेते पढ़ाईंदमा ता तो दिमाग ठीक थई। मौली साहब सखर में सिज लही विदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए जिब्रील हेडो वडो सफर का सवारी भी आंदी थी सही जन्नत मा सवारी आंदी आ जंजो नालो बोराक आ। अग में बुजुर्गन का बुधो बोराक बरकमा वरतल जंजी स्पीड छा होई। बहरहाल हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुख्तसर करे खत्म तो क्या मां बीमार भी आया तबीयत सही काने आवाज मुझो भी बंदा है लाउड स्पीकर। बहरहाल मुझा दोस्तों मुझा प्यारा भैरो अकल वारे के इशारो काफिया बस तवज्जो क्यों मदीने जे मीर जा दीवानो मिठे मोहम्मद मीर जा परवानो हबीब किबरिया जला जने बोरा कांदो जन्नत में सारो बियो भी खड़ियो मेराज वारी रात हर का सवारी खुशी पे करे जो मोहम्मद माते सवार थींदो का चवे पे माते सवार थींदो पर बोराक सब का नंढड़े में नंढड़ो कमजोर में कमजोर हो अखन मां गोरा वहाए रब के अर्ज के मौला मां कमजोर हां नंढड़ो हां मुझा रब्बा मुझे मथो मेहरबानी कर कमजोर भी तू क्यों आ त नंढड़ो भी तू क्यों आ। अज मिठो मोहम्मद अरबी मुझी पुठिया ते सवार थे यकीनन पाक मोहम्मद अरबी जी कदमन जी बरकत जे करे अल्लाह पाक मुखे जन्नत जी सवारन जी सरदारी दई छडींदो। जे दाई हलीमा जी डाची डुबरी ही डाचो तो बियो भी आयो हूं पर अम्मा हलीमा जी डाची ते नबी से चढ़िया सबनी डाचिन जी सरदार दाई हलीमा जी डाची बनजी वई। चो न सुभान अल्लाह हुजूर जी कदमन जे बरकत जे करे ए बिन नबियन जी उम्मतन जी उम्र नजर कर 100 साल उम्र न हुई 100 साल न हुई हजार साल उम्र नवारन को नंबर है मिठे मोहम्मद जी उम्मत खड़ी। वाक्यो तो अचे हजरत ईसा अलैहिस्सलातु वस्सलामी रस्ते सा पे वनी एकड़े जबल ते नजर पेस जबल डाडो अजीब सोहणो हो दिसी करे ची रब हे जबल ते डाडो सोहणो अल्लाह तो फरमाए ईसा नबी अन्या इन जबल ते नजर कर खबर तड़ी पे जबल बद थी वियो अंदरा दिसे सुभान अल्लाह जबल जे अंदर वरी बियो जबल डाडो सोहणो दिसी करे ची रब हे त डाडो सोहणो रब तो फरमाए ईसा नबी अन्या इन दे नजर कर त बियो करशमो दिखाराई तू खबर तड़ी पे ओ जबल वरी बद थी वियो अंदर जो दिसे ते को इंसान वेठो आ जबल जे अंदर वरी बे जबल में वरी अम में अंदर इंसान एकड़ो पासो दाढ़ी जो अच्छो तस बियो कारो तस। हजरत ईसा नबी फरमाए तो मां तकियो मास रब जे जिक्र में मसरूफ हो मां पूछो मास अल्लाह जा बाना इन जबल में केतरो अरसो थियो थी चे 400 साल गुजरी विया हन। घणा साल 400 साल छा खाइंदो आ छा पींदो आ ई ताजो अंगूर जो गोशो खणी दिखारई मुजो रब रोजानो मुखे अंगूर खाराइंदो आ मां राजी आ
इन्हनि खां जो पुछा कर सब कुछ अंदर लकड़ पत्थर सब कुछ हजम वो भी मौलवी साहब कुछ ही कोने भूख भरी विया हो बठालू बटालू खाधई बसर खाधई वांगण तूरो भिंडियो सब कुछ खाधई गोश्त मुर्गियो जरा पुला खाधई ताले सलातो सलाम सद्दे में करी रोई वेठो चवे तो रब्बा इनी का वधिक आबिद जाहिद मुत्तकी केर होंदो ये 400 साल पत्थर में तो रब के परचाया वो भी अंगूर जे मेवे ते राजी आ अल्लाह फरमाए तो ईसा एक आखिरी मोहम्मद मीर जी उम्मती दी जे नबी के सदके जहान जोड़ो थम उन महबूब जो उम्मती जागी इन रात जो सिर्फ एकड़ी रात दींदो मान 15 शाबान दी थोड़ो बरकातू नफिल पढ़े इन जो 400 साल जो नेकी हिकड़े पासे उन जी 2 रकातन वारी इबादत बीणी ते टिणी ते चौणी मार लिखराई आए पिछाड़ी में उम्र थोड़ी 2 रकातन में सबनी को नंबर रब खड़ाए छड़ई पर महबूब मोहम्मद करीम जे सदके चौन सुभान अजीजो मदीने जे मीर जला हो बोराक बिचो पर रब मेहरबानी करादा जलसे खत्म थण का पो मौली अब्दुल रकीब साहब असा के चे बाबा हेडी क्वार्टर भी एडो बीठो लैंड क्रूजर भी बीठिया ता जी गाड़ी भी आहे हाने जेते चढ़ो ता को मा पुछा तो का ता जी दिल छाते घुरंदी ये न साईं साईं तो सफा मथे मा हेलीकॉप्टर च हवाई न चो तो बन्ने में हो हालत कोड रोड रथ बहरहाल साईं जो नंबर अन्या मथिया हवाई जहाज त अन्या ही मथिया समझो था असा जी दिल ही घुरंदी त हवाई त चढ़ो पर ते बन्ने में वो भजी न सगंदो हेलीकॉप्टर ते चढ़ी पो कराची में खणी चढ़ो बहरहाल अर्ज करण जे मकसद ही हो असा जे साईं अल्लाह देने सालार आहे अल्हम्दुलिल्लाह जमात जो वडो कम थो करे ए दिल खुशी थी थी हेलीकॉप्टर त कराची ते पंचर थी विंदो हु जो होंदो त सिधो मदीने पुजाइंदो समझो था कि न इन हेलीकॉप्टर भी मदीने विंदो मुश्किल है ना साईं रास्ते में ही किरंदो बहरहाल दिल घुरंदी त जहाज ते चढ़ा नबी साईं जे ला बोराक बिजो अल्लाह जे बियो सवारियूं आयो न मोजो सोहरो मोजे मथो न चढ़ंदो छो त पहलवान ताकत वारियूं सवारियूं भी हो बोराक कमजोर हो ऐं बोराक जी दुआ रब करीम वट कबूल थी वई बोराक मिठड़े मोहम्मद मीर जे कदमन जे हेठो आयो नबी अलैहि सलातो सलाम था फरमान जी मां वेजो आयम त बोराक खुशी मो टप पियो दे बुल पे होने त जिब्रील मुहार के सट दे चुस मस्ती तो करे गुरूर तो करे तकबर तो करे अखन मां गोड़ा वई आस रोई चवे थो जिब्रील मुखे दड़का न दे यार मां मगरूरी नथो क्या गुरूर नथो क्या मुखे तो खुशी आ जो बिनी जहान जो सरदार मिठो मोहम्मद अरबी मुझी पुठिया ते सवार थींदो उन पाक मोहम्मद जी कदम जी बरकत जे करे रब मुखे जन्नत जी सवारन जी सरदारी दई उहो नबी मेराज वारी रात बोराक ते सफर कई संजन फरमाता सफर घणो थो जन्नत जहन्नम जो सैर कम बैतुल मुकद्दस में 1.25 लाख नबियन सा मिलम ए पाक नबी तो फरमाए 7 आसमान क्रॉस करे इने सिदरतुल मुंतहा ते पहुतम जिब्रील चो से हाने यारो यारी अगना मान हलंद पाव संजन फरमाए छो मौजू तमाम लंबो आ छो त हवाई जहाज वांगुर मां भी उडारियूं थो वणाऊं बस समझो था कि न छो त इन वरी बियो को बुजुर्ग अचे मां के चवना ने छड कुर्सी के मां इनी जे करे पंहिंजे वक्त जो लिहाज रखंदे मुख्तसर कंदो तो हला मदीने जे मीर फरमाए जिब्रील हेडी बेवफाई चंगी ना है जमीन का मथे हलियो गड जैसे अगना हलियम तो सजा नूरी पर मुंजा सड़ी विंदा जिब्रील चो साईं अगना माना ली सगनो मावा इते मिठे मोहम्मद मीर छाचो फरमाए जिब्रील अज जे मूसा पोरो अबू बकर सिद्दीक हो जे हा सरण कबूल करे हा पर मो मोहम्मद जी दामन न छड़े हा सुभान अल्लाह करना सिद्दीकी गाल है सहाबा जा आशिक गाल है बाजन त मयार काने उन अबू बकर सिद्दीक साईं जे नांगन जा डंग सही मिठे मोहम्मद सा गार में वफादारी ओ अबू बकर सिद्दीक चो वडे शान वारो आ चो न सुभान अल्लाह पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा परवानो साईं जडे मथे या पाक मोहम्मद करीम के मथे रफ रफ जी सवारी मिली मां भी वेम दुबई तवज्जो क्यों दुबई जो वेम उते दोस्त मुखे वठी हो जो सयाने सब कुछ डिठो थी पर बुर्ज खलीफा बिल्डिंग आ वडी तहां के उते मथे चाड़े हलो मां डाडो खुश थियम जडे वेजो पुगम मां ही जो तकम त पटको ही हेठ किरी सच्ची तो बुधायो
मां च बाबा मां न ते न चढ़ो बहरहाल मुके जैसे चढ़ो तो सही मां च एक दफो मासूम शाह मीनारे ते चढ़ो भी बांबड़ा दे मस चढ़ो लहण माल तो मां रोआ पे तो लह ए तो हेडी वडी आ मुके जैसे नी जे करे वठी था लो जो मेराज वारी रात तवा बयान कंदा हो नो रफ रफ लगला लिफ्ट जंखे चौंदा है पाक नबी इमाम लंबिया के अल्लाह से मेराज वारी रात रफ रफ दिनी बहरहाल मां जो न ते चढ़ियो ही खबर न पे ही धिड़का धिड़का मथे वनी पुगम ही जो हेठ दिसा पे तो साह निकरे पियो मानू किबलन वांगुर नजर पे अचन पर हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जडे उन रफ रफ ते चढ़िया ही बुराक मथे पे वने त जिब्रील तके ही पे जणो चवे रफ रफ ते सोहणा आशिक गालाइन रफ रफ ते सोहणा ओ वन सवारे हुण तू जान तेरा परवरदिगारे चुम चुम के तलियां साईं नू जगाया चुम चुम के तलियां साईं नू जगाया जिब्रील रब दा पैगाम लाया माशाअल्लाह मात चुम जान स्टेट भरजी वई तवज्जो क्यों बस खत्म तो क्या मौजू के पंजे इख्तिताम पे पहुंचाना तो घोड़ा तवज्जो क्यों मदीने जे मीर जा दीवानो पाक नबी जा परवानो मिठे मोहम्मद अरबी ते कलमे पढ़णवारो स्टेज ते मौजूद हजरत मौलाना कारी मुजीबुर रहमान मदनी चौन सुभान अल्लाह जय कारी मोहम्मद अली मदनी साहब पूरे पाकिस्तान में छा पर दुनिया में पंजो नालो रोशन के हिन कुरान जी बरकत सा चौन सुभान अल्लाह जाथे जो वन तमाणो प्या सिकन ता हो कारी मोहम्मद अली मदनी तुझे नाले ता सिंध के वना जो कुरान इन जा शागिर्द पढ़न कुरान पढ़ी जान अल्लाह जो कसम अज उन जो बचड़ो स्टेज ते आवण बुजुर्गन दी जियारत को अल्लाह जो कसम मानू चौंदा न से फलाने बुजुर्ग दे वणो मा ता चौंदा जे के मदरसे में कुरान ता पढ़ाइन ये वक्त जा वलियत व ये बुजुर्ग थव जे के 24 कलाक तवा दे बच्चन जे दिलन ते मेहनत था करन असांजा वरी दोस्त चौंदा से मदरसे में पढ़ंदो मुल्ला थींदो भुख मरंदो कदी को सच्ची बुधायो स्टेज ते निगाह क्यों को मुल्ला को सड़ेल सुकल डिठो थो कुरान जे करे रब सब कुछ तो खाराए ओरे कारी अब्दुल हन्नान दिस हेडो मौलाना अब्दुल सत्तार मेखो दिस हे मोहब्बत थन प्यार थन मौलाना अब्दुल रकीब साहब वाह जो मेहनत के जो सबनी के गड करे स्टेज ते विहारियो थे परवरी खोड़ एड़ा सड़ेल भी होंदा जे के गोठ छड़े लिया व्यस वे नाराज न थिन मां उन जो इलाज ठुकिया मां अल्हम्दुलिल्लाह साईं हेडो हकीम भी आ पर मां भी कुछ न कुछ मने सिखंदो आया जरूरी आ छो ते शुगर भी वधी वई आ बहरहाल मुझा दोस्तों नफरत खत्म क्यों मोहब्बत पैदा क्यों वडन जी इज्जत एहतराम कयो पाक मोहम्मद मीर जा सच्चा आशिक थियो बाहर वनी कुर्सन ते वेही वाइज कयो घर में झेड़ा क्यों नफरतों क्यों पर सलाम उनन की जिंदगी ते जीण ते पानी त जाम रस्ते में नाला हेडो वणो तो ओ वाह तई वहे तो पियो मां दुआ करण आयो हां त अल्लाह ताला नफरतन को बचाए वडन जी इज्जत नसीब करे आमीन त चो कारी साहब जी मौजूदगी में मां बेअदबी तो समझा तो घणो मां गालाए वयो हां मां दुआ तो क्या अल्लाह ताला हक जे आलमन सा मोहब्बत नसीब करे बस इहा ही दुआ करण आयो हां रब तहां के जिंदगी में एक दफो मदीनो भी दिखारेव कि न सदाई ते पया हुंदो न लगे तो अध चवन था आमीन बिया हेडो चुप बैठा है केड़ा मदीने विंदो तो मां छो न चवा मुल्क मदीनो पारो दिसिया जेके दिसन वे सुभान अल्लाह करन मां कुर्सी छडण वारो आ मां इमरान वांगुर नया जो चिंबड़े पियो जा सॼी दुनिया जो थुकूं तो मिलन सको भी नथो लहे चंडो मुल्क मदीनो पारो दिसिया सारी उम्र पियो सारी दे जेके डाढा सुभान अल्लाह करन हवाई जहाज ते वजन जेके आस्ते चवन भली हेलीकॉप्टर ते वजन तो भी जहाज ते वजन हां मुल्क मदीनो पारो दिसिया सारी उम्र पियो सारी दे गुंबद मीनार दिसिया सारी उम्र पियो सारी दे साईं कहे तो ट्रैक्टर ते वजन
मां दुआ तो क्या अल्लाह ताला तवा के हवाई जहाज जी सवारी नसीब करे आमीन। मदीनो मदीनो दिसो खुदा जो कसम मदीनो मदीनो आ जे मदीने के ला सैयन फरमाया मदीना अंत ताब तीब तय्यब व मताब राहत इला यौम क़ियामा। फरमाया ए मदीना तू ताबा तीबा भलो पाक क़यामत में मोहम्मद करीम जी पघर जी तो में खुशबू रहंदी जो अज भी मदीने में हुजूर के पघर की खुशबू आ। दोस्तों मेराज वारी रात पाक मोहम्मद करीम सोहन के सरदार नबी जो वाक़े पे बयान क्यों बस वो बयान करे खत्म तो क्या दुख जड़ी गाल आ जो सा नफरत चंगा भला दिलन में रखी पान के गारींदा थव तो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोहन के सरदार नबी की खिदमत में अम्मा आयशा साण वेठी ही हुजूर से सा गडो मोहब्बत में प्यार छा न मजो होंदो मुजो साईं मुर्के भी पियो फरमाए आयशा अरे जको घरे मां मोहम्मद तो खे दिया अब एकड़े मानू के चार घरवारी हुजन ट्रे हुजन या ब हुजन मुर्स चवेस जको घुरे दियाई तो घरवारी चोंदी जकर हे जमीन भली माखे दे छड जाए भली मुखे दे या है के न अम्मा सायण फरमाई थी किबला जकड़े मोकल हुजे छा घुरा मां अबे अबू बकर सा मशवरो कया आखिरी गाल खत्म तो क्या जने सिद्दीक़ अकबर साईं वट अम्मा आई तो हुजूर पुंजो सोहणो नबी अज रहमत जो दरिया जोश में आ बाबा बुधाए तो हुजूर चवे तो जको घुरे ते जाई छा नबी से को घुरा। वाह सिद्दीक़ तुझे नाले ता सदके वना। अबू बकर साईं फरमाइस आयशा एकड़े पासे दो मुजी न्याणिया पर बे पासे दो अम्मा भी आहे जी तू मुजी अम्मा है बियो हुजूर जो घरवारी भी मुजी अमड़ी हन एड़ो मशवरो तो जाए जो हित भी कम अचे तो हुत भी कम अचे तुझो सोरो हुजे आ या मुंजो हुजे आ चवे सादी घर लिखराए छड़जास बन्नी लिखराए जास हे मदीने जे मीर जो सोहरो पर नबी जो यार जे आयशा सोहने नबी के चो तो मेराज वारी रात जड़े रब सा तवाजी अकेलाई में मुलाकात थी। अकेला मानो वेंदा आहिनि पो राज़न जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि का उन्हनि मूं हिकिड़ी राज़ जी ॻाल्हि ॿुधायो नबी अलैहिस्सलातु सलाम के चौ हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खिदमत में अम्मा सायण आई फरमाई मुंजा किबला मेराज वारी रात जड़े रब जी तवा सा अकेलाई में मुलाकात थी उन्हनि में का हिकड़ी राज जी गाल बुधायो फरमाई आयशा राज जो गालियों घड़ियो पर हिकड़ी गाल बुधाई तो मुझे मिठे रब मुखे मेराज वारी रात जो मुझा सोहणा मोहम्मद करीम जेको बिन टुटल दिल के हिय पान में मिलाईंदो बिना हिसाब जन्नत वींदो बिना हिसाब असां सच्ची बुधायो घणन के ठायो न था गालायो असां ते विड़ाए 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 गुठन जा गुठ वैरान करे छड्या है असां अर्ज था क्यों खुदा जो नालो थव नफरतू खत्म क्यों मोहब्बतू पैदा क्यों ए नबी सही फरमाया आयशा पर हिकड़ी राज जी गाल राज में बंद रहंदी आ पर तोखे मोकल भी जाई तो पंजे पी अबू बकर के भी बुधाए जा। अम्मा सायण जडे आई अबू बकर साईं चो सॼे अहवाल चे नबी साईं मेराज वारी रात चो जो बिन टुटल दिल के पान में मिलाईंदो बिना हिसाब जन्नत वींदो तो अबू बकर सिद्दीक़ रोए पियो। अम्मा थी फरमाए बाबा हे तो खुशी जी गाल आ त रो था फरमाए सिद्दीक़ इनी जे करे रोआ थो मत कंजी अबू बकर सिद्दीक़ को दिल टुटी न पई हुजे कंजी दिल टोड़ी न वरती हुजे तदे मुझे सोने नबी फरमाए कंजी दिल न आजारियो मुसलमानो पाक नबी जा परवानो अल्लाह जो नालो थव मोहब्बत पैदा कयो नफरतू खत्म कयो वडन जी इज्जत क्यों एहतराम क्यों नंढन ते शफकत क्यों। मां दुआ किया तो अल्लाह मदीने वारे साईं जे गुंबद खजरा जी हाज़री नसीब फरमाए ए बिन मशरन जो मौलूद मुझे सफर जो साथी पढ़ंदो तो मां कुर्सी छडींदम तो मालिक जानन मालिकन जी मर्जी माखे भी 2.5 कलाक सन्नी साउथ तनवादिल अब्दुल हादी एंड फरमान अली रियाजन 0300 1303 0300 छो तो हितों इलाके जी जमात सखी आ मां दिसां तो सखावत साईं मेखे साहब का पो आहे या बंद थी वई आ साईं त सखी होंदो हो पर साईं जो बचड़ो मरहूम अब्दुल हई अल्लाह उन जी कब्र ते रहमत वसाए असां त हमेशा ईंदासीं जीअं पाण सखी वरी उन में भी सखावत जा गुरु उहे